वइन यस्तगीसू युगासू बिमाइन कलमुहल यशविल वजूह बि'सश शराब वसाअत मुर्तफका इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात इन्ना ला नुज़ीअु अज्र मन अहसन अमला फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमा वरसतुल अंबिया औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन वला तकुन खामिसन फतुहलक सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीनुल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअत लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमील अग़वाल वल आफ़ात व तक़दी लना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदक अअला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल ग़ायात मिन जमीइल ख़ैरात फ़िल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। जो 18 जनवरी सन 2024 खमीस वारे दिहाड़े ते ॻोठ सईद अली चांडियो में मौलाना मुश्ताक अहमद साहब रईस रुस्तम अली ऐं ॿिया दोस्त कुरान पाक जे वाइज़ ऐं तक़रीर जो एहतमाम करायो आहे। जेके दोस्त बाहर बीठा आहिनि उनखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जल्दी जल्दी अची पंहिंजो कुर्सियुनि ते वेहो।
छो तो कायदे सिंध अल्लामा राशिद मामूद साहब अल्लामा नासिर मामूद साहब अन करीब अवांजे ॻोठ में पहुचण वारा आहिनि। ईअं न त पोइ तव्हांखे जाइ न मिले। त जेके ॿारड़ा वेठा आहिनि उन सभिनी खे उथारे हेठि पलाल ते वेहारियो। ॿारड़ा हेठि आहिनि, वॾड़ा मथे अचो, अॻे अचो, पहिरियूं कुर्सियूं भरियो। हेॾो ॿार वेठा आहिनि उन्हनि खे हेठि वेहारियो, अवां हेॾे सुरी अचो। शर्म न कयो, काइदीन अन करीब पहुचण वारा। नंढड़नि ॿारनि खे हेठि पलाल ते वेहारियो। पुट जो तव्हां हेठि वेही, वॾड़ा वॾड़ा वेहंदा, तव्हां नंढड़ा हो। जेके तव्हां पोइ ते वेठा हो अॻिते सुरी अचो, कुर्सियूं भरियो, पोइ वरी सोड़ न कजो। उथो चवंदा अॻियों छा आहे भला को जिहाद जे मैदान में बीठा पहिरीं सफ़ खां लारायो था। पहिरीं सफ़ में त जिहाद में त मज़ो आहे। पहिरीं सफ़ जे सवाब जी ख़बर हुजे त विड़ी मारो तव्हां। वेझा वेझा अचो, काइदी ईंदा पोइ वरी उथंदो। माशा अल्लाह। दोस्तों बुजुर्गों भाइरों, अल्लाह से कुरान पाक में फरमाए थो त मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो 10 दफ़ा रहमत, 10 दफ़ा दुरूद पढ़ंदो 100 दफ़ा रहमत, 100 दफ़ा दुरूद शरीफ पढ़ंदो अल्लाह तबारक व तआला उन बाने जी पेशानी ते लिखाए छॾींदो त बरातुम मिनन नार बरातुम मिनन निफाक, मुनाफिकी खां बि परे आहे, जहन्नम जी बाहि खां बि परे। जंहिं दोस्त चिठी मुझे लिखी आहे उहो हथो खणे ऐं वेहे त सही न जलसे। जंहिं चिठी लिखी मोकिली आहे मूं ॾे ॿुधाईंदुमि न त छा लिखियो अथई, उहो अची वेहे त सही न, हथो त खणे न। जंहिं नंढड़े छोकिरे खे चिठी ॾिनी आहे उहो केरु आहे? वो वे हथ मथे करे पाए चिट्ठी घरों लिखी मोकिलींदो त मां तुंहिंजी चिठीअ ते कोन रहंदो, मां तुंहिंजो पघारदार न आहियां, पघार न ॾींदो। बाक़ी अचो त वेहो साम्हूं वेह हथ कर साईं मां लिखी आहे चिठी, त पोइ माना जवाब ई ॾींदुसि। दोस्तों अल्लाह सही कुरान पाक में फरमाए थो त मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ॿारनि खे चओ, मुझे बारण के चओ तो कुरान हक ही सच्चा, कुरान हक ही सच्चा ऐं नाज़िल भी अल्लाह जे तरफा थियल आहे। जॾहिं कुरान आहे भी हक, आहे भी सच, नाज़िल भी अल्लाह कयो आहे। अब कुरान के नाज़िल कंहिं कयो आहे? अल्लाह। कुरान हक आहे न, कुरान सचो आहे, हक भी आ सच भी आ। हाणे अल्लाह तो फरमाए त हाणे हक भी आ सच भी आ, नाज़िल भी मां अल्लाह कयो आ। हाणे इन कुरान खे मञो, इन कुरान खे मञो। चओ भी था हक आ, चओ भी था सच आ, त मञो। फमन शाह फलयुमिन वमन शाह फलयकफुर। रब तो फरमाए तव्हांजी मर्ज़ी आ, कुरान खे मञो, तव्हांजी मर्ज़ी आ न मञो। हिकिड़ी माना इहा अथसि, फमन शाह फलयुमिन वमन शाह फलयकफुर। तव्हांजी मर्ज़ी आहे ईमान कुरान ते आणियो, तव्हांजी मर्ज़ी आहे न आणियो। ऐं टियों हीअं चवां फमन शाह फलयुमिन वमन शाह फलयकफुर। अल्लाह तो फरमाए तव्हांजी मर्ज़ी आहे मोमिन थियो, तव्हांजी मर्ज़ी आहे काफ़िर थियो, तव्हांजी मर्ज़ी। फमन शाह फलयुमिन वमन शाह फलयकफुर। काफ़िर थियो तव्हांजी मर्ज़ी आहे, मोमिन थियो तव्हांजी मर्ज़ी। जेको कुरान खे मञींदो मोमिन, जेको कुरान खे न मञींदो काफ़िर। जेको कुरान जे फैसले खे न मञींदो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल फासिकून वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल ज़ालिमून वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल काफिरून। अल्लाह तो फरमाए कुरान मुंहिंजो हुक्म अथव, अंज़लल्लाह अल्लाह नाज़िल कयो आहे, ही कुरान मुंहिंजो हुक्म आहे। जेको मुंहिंजे हुक्म खे न मञींदो त फासिक आहे, जेको मुझे हुक्म के न मञींदो तो ज़ालिम आहे, जेको मुझे हुक्म के न मञींदो काफ़िर।
फरमाए जेको कुरान खे नथो मञे ज़ालिम इन्ना आतदना लिज़ालिमीन नारन। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब असां ज़ालिम जे लाइ जहन्नम जा पादर पुसाए रखे। ज़ालिम जे लाइ जहन्नम जो धुओं तैयार आहे। छड़ो मरे अहात बिहिम सुरादिकुहा। जहन्नम जो धुओं उनखे ईअं वकोड़ींदो जीअं मय्यत खे कफन वकोड़ियल हूंदो। जहन्नम में मुसलमान जहन्नम में न वेंदो। जे गुनाह जे करे वयो त बि थोरो वक्त सदा काटे मोटंदो। कुरान जो इनकारी काफर आहे। कुरान जे हुक्म खे न मञण वारो अल्लाह जे हुक्म खे न मञण वारो काफर आहे। इन ईमान न आहे। छो त आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुली ईमान जी इहा ॻाल्हि। जेको चए मलाइका न आहिनि पोइ इहो ईमान न अथसि। जेको चए अल्लाह जा रसूल कूड़ा हा ईमान न अथसि। जेको चए किताब छाजा कुरान छाजो ऐं जेको चवे त क़यामत न थींदी काफर आहे। दोस्तो अर्ज़ पियो कयां अल्लाह तो फरमाए जहन्नम में सड़ंदो। पोइ चवंदो मुंहिंजा मौला मूंखे पाणी त प्यार वरी इहो सुञ में थधनि पाणी पीअण वारो शरबत पीअण वारो जहन्नम में सड़ंदो। चवंदो मौला मूंखे पाणी प्यार पाणी प्यार पाणी प्यार। अल्लाह सही कुरान में फरमायो आ तरफ जवाब ॾींदुसि क़ाल ख़सऊ फ़ीहा वला तुकल्लिबून। असां सां कलाम न कर असां सां न ॻाल्हाए दे वेठो भौंक। दुनिया जे अंदर तो असांखे विसारियो कुरान न पढ़ी मां रब करीम खे विसारे छॾी। हाणे एॾे पियो भौंक रड़ियूं कंदो मोला मरी वियुसि पाणीअ जी वॾी सिक लॻी आहे। अल्लाह चवंदो मलाइको हिनखे पाणी पियारियो ग़स्साक। कुरान में इल्ला हमीमन व ग़स्साका। ग़स्साक ग़स्साक छाखे चइबो? जहन्नमी जहन्नम में सड़ंदा उन्हनि मां पूई वहंदी रत वहंदी। जहन्नम में हिकिड़ी वॾी खॾ हूंदी वो ते पियो गॾु थींदो और फरमाईंदो हिन मां वटो भरे हिनखे पीआरियो। जे दुनिया में थधा पाणी मिठा पाणी पीता मूंखे विसारियई। ग़स्साक मदीने वारे साईं फरमायो जे ग़स्साक मां हिकिड़ो दिलो खणी करे दुनिया में हार जे त सॼी दुनिया जो गुज़रान ज़हर थी वई। गंद हीअं जो आणी दो या वटो आणी दो चेहरे जे अॻियां पीअण लाइ चेहरे जे अॻियां पीआ हर शइ अचे न पीअंदो न वेझो आणी दो। सईद अली चांदे जे ॻोठ में अचण वारो पंहिंजी ॻाल्हि नथो कयां। क़ुरान में लिखियल आहे त यशविल वुजूह चेहरे जे वेझो जो आणींदो त सॼी चेहरे जी खल लही करे उन में पवंदी। पीअंदो त ज़बान कटजी वेंदसि अंदर वेंदो त आंड्रा कटजी पवंदसि। फ़क़त्तअ अमआअहुम हेठि सुराख़ खां किरी पवंदा। अल्लाह तो फरमाए जहन्नम जो खाइण बि ख़राब जहन्नम जी राइश भी खराब जहन्नम जो पानी भी खराब खुराक थूर जो वण ला गुस्सतियूं अज़ाबन अलीमा। हीअं जो विझंदा गिड़ीअ में थूर जो वण फासी पवंदो न हेठि लहंदो न मथे वेंदो अज़ाब पियो खाईंदो। क़ुरान जो इनकारी दीन जो इनकारी इस्लाम जो इनकारी
अल्लाह तो फरमाए जेको कुरान के नथो मञे ज़ालिम सां ज़ालिम जे लाइ जहन्नम जा पादर पुसाया तव्हांजी मर्ज़ी आहे हाणे कुरान आयो हीला माण्हू जहन्नम टोला जा टोला थी करे खुदा जी ज़ा जो कसम उन्हनि खां मलाइका पुछंदा अलम यातिकुम नज़ीर अरे हीला जो आया हो हीला जो आया हो तव्हां डिॼण वारा न आया छा अरे तव्हांजी दुनिया में को मौलवी को आलिम को नबी को किताब न आयो छा चंडरो हेरे काने कालू बला चवंदा आया आलिम आया हा नबीअ जो पैगाम खणी क़ुरान खणी पोइ चयो मलाइका उन सां सुवाल कंदा चवंदा अलम यातिकुम नज़ीर दांड ते ॼाण वारा न आया छा नबी से फरमाया अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के बशीर भी करे मोकिलियो नज़ीर भी करे मोकिलियो मेरा जवारी रात चवे तो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा व अंज़लल फुरक़ान फीहि बयानुल लिन्नास मोहब्बत सां नथा चओ मदीने जे मीर सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाइज़ा मेराज वारी रात महीनो मेराज हुजूर पियो वाइज़ो करे नबियनि खे चई सभु तारीफ़ होन अल्लाह जे लाइ चई अल्लाह मां मोहम्मद खे सारे जहान जे लाइ रहमत करे मोकिलियो बशीरन व नज़ीरा बशीर भी करे मोकिलियई बशीर माना बिशारत ॾींदड़ खुशखबरी ॾींदड़ मां मोहम्मद मुस्तफा जन्नत जी बिशारत ॾियां बशीरन व नज़ीरा मां मोहम्मद मुस्तफा जहन्नम जा दलका भी ॾियां सभु तारीफ़ होन अल्लाह जे लाइ जे अल्लाह मां मोहम्मद करीम जे मथां फुरक़ान नाज़िल कयो हिन क़ुरान जो नालो क़ुरान शरीफ भी आहे क़ुरान मजीद भी आहे क़ुरान हकीम भी आहे क़ुरान फुरक़ान भी आहे रब क़ुरान में चयो हे क़ुरान जे लाइ फरमायई खुदा जी ज़ात जो कसम क़ुरान पाक में लिखियो पियो अल्लाह अल्लाह आए सैयद अली जाने जे गोठ वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाए त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा बरकत वारी ज़ात अल्लाह जी जंहिं नाज़िल कयो फुरक़ान फुरक़ान जी माना फर्क कंदड़ फुरक़ान जी माना हक़ ऐं बातिल जे विच में फर्क कंदड़ हे क़ुरान हे ॻोल्हियो ॿुधाईंदी क़ुरान त ही बातिल आहे ही हक़ आहे ही नाहक़ आहे ही हक़ क़ुरान ॿुधाईंदो न असां कहिड़ी ख़बर अथई हक़ ते आहे नाहक़ अब्दुल जब्बार कहिड़ी ख़बर अंज़लल फुरक़ान फर्क कंदड़ वारो किताब नाज़िल कयो मांसि पंहिंजे बाने ते खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर फरमायो सदको वञोसि सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां मोहम्मद करीम के बशीर भी करे मोकिलियई नज़ीर भी करे मोकिलियई मां मोहम्मद करीम जी उम्मत के आखिरी उम्मत करे मोकिलियई अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो सब तारीफ़ होन अल्लाह जे लाया जे अल्लाह मां मोहम्मद करीम के फातिह भी करे मोकिलियो त खातमुन नबी नबी करे मोकिलियो असां जो नबी फातिह हुजूर मुल्क फतह कया मको फतह कयो
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिह बिया खातिम बिया हुजूर का बाद कोई नबी नहीं दो पान फरमा अना खातमुन नबिय्यीन ला नबी बादी हम आखिरी नबी आया वो का बाद कोई नबी नहीं दो कुरान गालिया बुदाई फरमाइंदा मा कान मुहम्मदुन नबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन ओ याना था जो सुभान अल्लाह मोहब्बत सा जो सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात पाका जो अल्लाह जी ज़ात पाका अल्लाह तो फरमाए मुझो मोहम्मद तवा मर्दन मा कजो अबू ना कजो मोने मुझो मोहम्मद खातमुन नबीना आखिरी नबी हुजूर फरमाया मां के फातिह भी बनाए खातम भी बनाए हाने मुझ नबी का बाद कोई नबी अचड़ो ना है नबी से का बाद कोई नबी अचड़ो ना हाने बोलो 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 हाने नबी वालो कम केर समाले नबी जो कम आलिम ना उम्मत सदको वने भलायो तवा चांडिया भलायो मक्सी भलायो तवा पिरोई भलायो तवा छजड़ा भलायो तवा सूमरा भलायो जय ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह भला थी वयो रब से कुरान पाक में फरमायो अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम तो के भलो कहे साजे लाए भलो तो के भी बा क्यों अगे नबी जो उम्मत के भी बा क्यों तो के भी नक एको हुनन के भी हिकु नक बकन तो के बकन हुनन के बच्चा तो के बच्चा हुनन के होया आए इबादतों के बाद उन्होंने के होया बपेरतों के बपेर उन्होंने किया तू सोना माना ही पैदा जल किने कतरे मालक जो लाल थियो आए वो भी किने कतरे मां पैदा चल आए सोना जा वो भी ना तू भी ना है चांदी जा वो भी ना तू भी ना है भला तू न काम भलो जो थी में हालांकि आयो आखिर में हुजूर फरमाए मुझा उम्मती क्या मजे दे आले सबरी का पर जन्नत में वीदा अल्लाह अल्लाह वो चांदा साहब शादी करे भलो थे पुगेरी साहब शादी करे भलो थे छो भला था से असा में को एड़ो गुण त कोने जे करे अल्लाह दो जे भलायो भलायो सही केड़ो गुण या गाल कुरान पाक में लिखल दव सही दली चांदे जे गोठ में अचण वारो अमा ॾाढा सुभान अल्लाह चो त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइंदा कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर भला छाजे करे सही भला छो चले असा भला छो चले बुधो बुधो भलायो न जे करे जो तामुरून बिल मारूफ सुभान अल्लाह हां तामुरून बिल मारूफ माण्हुनि के भलन कम जो हुकुम दा कयो त नेकी जो हुकुम दा कयो वतन हो नानिल मुनकर तवा भला जो माण्हुनि के ता बुरन कमन का रोकियो ता सुभान अल्लाह इयो इयो गुण असा में बुधो 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 अल्लाह इन उम्मत के एडो भलो कयो अबा चंगाई जो कम तो वो कंदो जो पान बुराई का बचल हो जे थोड़ो समझो था ना अब चंगाई जो अमर वो कंदो जो पान भलो हो जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अबू जहल दे वया एकड़ो मानू आयो एकड़े मानू ने अबू जहल दे मानू जो कर्ज जेके चवे यार सरदार ने मुझो कर्ज आ मेहरबानी कयो मुके वठी त दियो कई मानू की एडी ताकत न थी जो सरदार के चवे तब वाला के पास जो हक ने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बिया एकड़े मानू चस गाल बुधाई यो मानू जो वने तो न चई हा चई इने के चो यो वचनी हुन चस दुश्मन जे हिसाब सां अबू जहल मोहम्मद करीम जो दुश्मन ही उन के चवंदो जेड़ो थींदो अबू जहल के नबी सही चवंदो ज़ाहिर गाल अबू जहल जेको आसो ज़ाहिर गाल तो हुजूर जे दुश्मन कुछ न कुछ चवंदो
ये मानू वेचारो गरीब हो बाहर हो परे जो खबर नहीं नबी संग सुञाणे न पियो हुजूर ले आए साईं मुझे अबू जरा मखा उठ वरतो आ हाणे माके उन जा पैसा न तो ले सही ताल मटोला तो करे हा ॾींदो मां हल पो तकड़ा छा जी असां कंदा समझो था न हा सही कोई मानू न तो चे सको मेहरबानी करे सही तवा सुञाणींदा हूंदव न बूझा लगे नबी सही वरा सुञाणा तो सही माके हक अची ॾियो हुनखे ख़बर न आई त हे को दुश्मन आ अबू जल हिन सोने ठीक है साईं आया बुधो बुधो पाक नबी इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वजास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जो मीर आया यार तवज्जो कजो खुदा जी ज़ा जो कसम हो सईद अली जाने जे गोठ में जनवारो मुल्ला मुस्ताक जी दावत जनवारो है रुस्तम जी दावत जनवारो तवज्जो कजो अज तवा जे गोठ में या वधी का इनकलाब जो नजर अगे त मस्जिद में वाइज होरिया वरी बागर ये पलाल दे वेही करे अज वरी इनकलाब में नजर अचे जो कुर्सी ते वेठा हो वो नी परे नागे जो सईद अली चांडे ये समझ दीन जो मरकज थींदो इन नाल मंजू में न तो इन नौजवान जो में न तो अल्लाह अल्लाह मदीने जे मीर आयो सिधो अबू जहल के दरवाजो खड़काए निकरी आयो नबी साईं के जो ॾिठई चई मोहम्मद की आयो अबू जहल चयो से केड़ो कम थई चई हिन माण्हूअ जा तोले पैसा आहिनि चई साईं हा उठ वरतो असी चई साईं हा चई छो न तो ॾेस चई हाज़ुर साईं मां ॾियांस थो वयो अबू जहल घर वञी करे खणी आयो पैसा उन खेर नहीं खुश थी वयो जेकॾहिं मोहम्मद मुस्तफा में कहिड़ो ज़रो हुजे हाँ अबू जहल जहिड़ो को दुश्मन को न हो नबी साईं के चवे हाँ तू वरी कहिड़ा माण्हुनि खे हक़ ॾिनान जो तू पाण मां के हक़ चवण आयो आहे अबू जहल ॾिठो न जे चोटी खां वठी करे वारनि जे चोटी ते मिठो मोहम्मद साफ़ पियो नज़र अचे न कंहिंजो हक़ खाधई न कंहिं सां ज़ुल्म कयई न कंहिं सां ना हक़ कयई न कंहिंजा पैसा खाधई तंहिंजी माना मोहम्मद भलो हुयो अबू जहल खे हक़ चयई अबू जहल लफ्ज़ न चयो मोहम्मद जी उम्मत हाणे नबीअ खां बाद कोई नबी न ईंदो इहो नबियनि जो कमु हो जो तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर माण्हुनि खे भलाई जो आर्डर कयो बुरनि कमनि खां रोकियो इहो नबियनि जो कमु हो अॻियनि उम्मतुनि जूं नबियनि जूं उम्मतूं इहो कमु कोन कंदव नबीअ कंदा हा हाणे त मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खां बाद कोई नबी अचणो नागे क्या मजे सुजबण ताईं कुरान वारो कम तामुरून बिल मारूफ वारो कम इस्लाम जो कम माण्हुनि खे हक़ चवण जो कम केरु कंदो अल्लाह तो फरमायो हो मुंहिंजे मोहम्मद जी उम्मत मां तव्हांखे चूंडे छॾियो आहे जो 1.25 लख नबियनि जो कम मोहम्मद मुस्तफा जे नुबुवत जे सदके मां तव्हांखे ॾेई छॾियो आहे हाणे तव्हां कयो इहो कम तव्हां असां भला असां काफ़िरनि खे तबलीग कयूं असां वञूं उन्हनि ॾे त बाबा असांजो दीन भलो अचो हाणे त असां जंहिं ॾे था वञूं वाणे ॾे त उहो थो चए तव्हां मुस्लमान कहिड़ा चङा ओड़े कहिड़ा चङा धाड़ा तव्हां हणो फुरियूं तव्हां कयो चोरियूं तव्हां कयो ऐं इहे धाड़ा आहिनि न आहिनि फुरियूं माण्हू जो हक़ व्याज रुश्वत अहिड़ा बेहया माण्हू थी विया अहिड़ा ज़ालिम थी विया जो आलिमनि जी बि इज़त कान बरख आलिम दीन बुज़ुर्ग 80 साल जो पोड़ो पुराणो जे सिंध बलोचिस्तान पंजाब जे झंग में इन कुरान जे ज़रिए मोहम्मद जी उम्मत के तौहीद पहुंचाई मौलाना अब्दुल हमीद लुल्लु साहब उनके साल में खड़ी है ये हुकूमत जी ना लिया जो आलिम भी महफूज न है अल्लाह से धाड़न के भी कुछ हया दे शर्म दे जो आलिमन में हथ मिला अरे आलिम त दुआ जा दर्रन
आलम तव्हांखे छा ॾींदासीं करोड़ रुपया ॾियो आलम वीचारा पिनी सिनी चंदो करे पिया मदरसा हलाइनि आलम को करोड़पति तव्हांखे खणो आहे त को डिंगू खणो ॿिया खणो के वॾा वॾा जेके अरब तव्हांखे ॼण हे मौलवी चंदे वारा वेचारा हिननि खे पिया तव्हां खणो असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब खे जल्द बाज़ियाब करायो वञे उन्हनि जी पोयों बचनि घरनि में बेचैनी आहे उन बेचैनी खे ख़तम कयो दोस्तो भली उमत तरे या जने बिन के मुरकरन असा पाक गुनाह में करदा पिया ज़िना असा में चोरी असा में व्याज असा में बेहयाई असा में कुरान हक तव सच तव जेको कुरान के न मनी दो जालिम जला जहन्नम जा बादल सा पुसाए रखियान अगे फरमाए दो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात इन्ना ला नुज़ीउ अजर मन अहसना अमला अल्लाहु अल्लाह रब दिलदारी दोरे जिनी ईमान आंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो ईमान आंदो अल्लाहु अल्लाह खुदा जी सा जो कसम ईमान आने करे अमल सालिह कयो बुराइन का पान के बचायो अख जी हिफाज़त कयो ज़बान जी हिफाज़त कयो कन जी हिफाज़त कयो उघाव घर जी हिफाज़त कयो खुशू ऐं खुशू सां नमाज़ पढ़ियो दीन जा कम कयो हुज़ूर जे दीन जे बुलंदी जे लाइ पिया महिनत कनि अल्लाहु अल्लाह कलमे वारो तवजो कजो रब तो फरमाईं ईमान आंदो अमाल सालिह कयो रब ईअं थो चवे जीअं दुनिया जे अंदरि वॾो को सेठ कई मजदूर के चंदो आ बाबा सच्चाई से कम कर मजदूरी सच्चाई से कजाए मुझी जमीन जो रोबो सच्चाई से कजाए यार मुझे जमीन जो लाभ सच्चाई से कजाए यार मुझी मजदूरी जो करे मां वना तो शहर यार पोया सच्चाई कजाए सच्चाई तू कर मां तुझी पाई भी मेरी न कदुस इन जे दुनिया वारो पे चवे फिरणो किरणो रब वमन अस्दक़ मिनल्लाहि कीला अल्लाह तो फरमाए भूखा वधी का केर जो सच्चो गालाए रब सच्चो खुदा जी सा जो कसम रब तो फरमाए इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जिन ईमान आंदो अमल सालिह कयो इन्ना ला नुज़ीउ अजर मन अहसना अमल फरमाए माता जे नेक अमलन मा ज़र्रो भी ज़ाया न कंदो हाने हाने सुभान अल्लाह लदा जो लानु दी नकला दे जाए नकला दे ता जो जान जर्रो जेको कंदो न जर्रो हिकड़ी जरी अमल जी वार जेतरी होजे जरी खुदा जी सा जो कसम अल्लाह जे खौफ ईमान चुप कयो ईमान अमाल सालिह बुधो थोरो अला छोकरा चुप क्यों हिकड़ी भी गाल ॿुधे दुनिया जे अंदर को एड़ो माण्हू आहे जेको चवे त बाबा तू मुझी हिकड़े ॾींहं जी सच्चाई सां मजदूरी कर 10 ॾींहं जी लेके ॾींदो मां मजदूरी ॾींदो हिकिड़ो चए बाबा सच्चाई सां कर कम हिक ॾींहं जा 10 ॾींहं जो ॾींदो मां न अल्लाह तो फरमाए मौजा बिल हसन कुरान बुधी सुभान अल्लाह चए फरमाइंदा मौजा बिल हसन फलहु अशरु अमसालिहा फरमाए तो जेको हिक ने की कंदो सुभान अल्लाह एड़ो करीम अल्लाह सखी अल्लाह एड़ो करीम सेठ एड़ो सखी सेठ अवां के नजर नहीं दो रब तो फरमाए कुरान पाक में मौजा बिल हसन फलहु अशरु अमसालिहा फरमाए जेको हिक ने की कंदो असां 10 ने की जो सवाब ॾींदासीं हिक ॾींहं जे ॾियारीअ ते 10 ॾींहं जी मजदूरी कोई न ॾींदो इहो करीम रब तो फरमाए असां तव्हांजो ज़रो ज़ाया न कंदासीं ॾहूण करे ॾींदासीं इहो त
दुनिया में 9 करे दीदा से आखिरत में 70 करे दीदो मां अचो मुंडे मुझे दीन जो कम कयो अचो मुंडे लड़ी नमाज पढ़ो ईमान सालियो ईमान आनियो अमल सालियो कयो अया कुरान पाक में ये दो फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगूना अन्हा हिवला कुल लौ कानल बहरु मिदादन लिकलिमात रब्बी लनफिदल बहरु क़ब्ला तंफद कलिमात रब्बी वलौ जिना बिमिस्लिही मददा कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलय्या अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद फमन कान यरजू आओ रब तो फरमाए ईमान दो अमल सालिह कयो आए रब तो फरमाए क्या मजे ॾियारे मुंहिंजा महिमान हूंदा आहिनि जो मेज़बान मां अल्लाह थींदो से हिते अॼोके जलसे में मेज़बान मुल्ला मुस्तहक रुस्तम अली नादर अली वारो क्या मजे ॾियारे रब तो फरमाए ईमान आणियो अमल सालिह कयो मां जन्नत ॾींदो मां जन्नत में मुंहिंजा तव्हां महिमान हूंदो अवां जो मेज़बान मां अल्लाह पाण थींदो से अल्लाह अल्लाह साईं भला जन्नत घणनि ॾींहंनि जे लाइ ॾींदे महीने जे लाइ साल जे लाइ 5 साल जे लाइ फरमाईंदा ना 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 खालिदीन फीहा अबद हमेशा हमेशा जन्नत ॾींदो मां जिते मौत न ईंदो खुटंदी न हमेशा ॾींदो मां अञा जन्नत में वॾो मज़ो जन्नत बि ॾींदो मां पर वॾे में वॾो मज़ो जन्नत में अल्लाह जो दीदार इहो वॾो मज़ो 72 हूर ॾींदो मां अख में चिपन नक में लिमन वात में थुकन पेट में गंदन गिला न हसद न सहारो न रब तो फरमाए सच्चाई सां अमल तव्हां कयो अहिड़ी जन्नत ॾींदो मां जो न तव्हांजी अख ॾिठी हूंदी न कन ॿुधी हूंदी न ज़बान ॻाल्हायो हूंदो न साईं खे चवां दिलि में को अहिड़ो ख्याल आयो हूंदो अहिड़ा मज़ा ॾींदो मां पर वॾे में वॾो मज़ो अल्लाह जो दीदार जन्नत भी ॾींदो मां दीदार भी कराईंदो मां ॿ कम करे अचो अहिड़ा साईं इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल आहे अल्लाह अल्लाह सईद अली चांडे वारो अवां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाईंदा फमन कान यरजू लिका रब्बिही फलयअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत उलमाए हक उलमाए देवबंद ईमान वाणियो ईमान आना का बाद में अमल सालिह कयो अब जन्नत अंदर जी खैरात नाए असा जे पी जी भी नाए असा ठीको भी जन्नत जो न खणी आया ये ॿिया जेके चवंदा त जन्नत जो ठीको असां खयो असां न खयो असां ॿुधायूं था त जन्नत मिलंदव हिन कमनि जे करण खे क़ुरान मञो था क़ुरान सचो आहे अल्लाह नबी सच ईमान ईमान है ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो ईमान है ईमान यो ईमान अल्लाह का सिवा कोई माबूद कोन है मोहम्मद मुस्तफा अल्लाह जो रसूल बेशक बुधवान ईमान आंदी अमल सालिह कर अमल सालिह कर वतवासो बिल हक वतवासो बिस्सब्र 4 शयूं थई कामयाबी जो दारो मदार ईमान एक ईमान बियो अमल सालिह बियो एक ईमान बियो अमल सालिह टियों वतवासो बिल हक हक जी वसियत कर हक चो हक अज को भी हक न पियो चवे
अॼु को भी माण्हू कंहिंखे हक़ नथो चवे, वॾेरनि खे कोई हक़ नथो चए, हुकूमत खे कोई हक़ नथो चवे, जीअं वणे तीअं कनि। पाण फरमाए कलिमतुल हक़ इंद सुल्तान जाइर अफज़लुल जिहाद, वॾे में वॾो जिहाद इहो अथव जो ज़ालिम हुक्मरान खे हक़ जो कलमो चओ। इहो केर थो करे? जो ये आलिम था कनि, सुभान अल्लाह, आलिम था कनि, ॿियो कोई न चवंदो हुकूमत खे। कहिड़े बि पार्टी वारो मूंखे हिकिड़ो बि को ॾेखारे जेको हुकूमत खे ईअं बरमला चवे ऐं हुकूमत सां ईअं जिहाद थो करे ऐं अमरीका सां ईअं जिहाद थो करे, यहूद ऐं नसारनि सां ईअं जिहाद थो करे, अखियुनि में मिलाए करे हुन सां जिहाद थो करे। कहिड़ी पार्टी ऐं तंज़ीम वारा आहिनि, पर जे तोखे असेंबलीअ में या असेंबलीअ खां ॿाहिरि जे मिलंदो न हिकिड़ो ई मुजाहिद दलेर मुफ्ती महमूद जो पुटु क़ाइदे मिलत इस्लामी मौलाना फज़लुर रहमान शेर वांगुरु पियो गजंदो। इहो मिलो आलिम हे कुझु न हिन माण्हू जो सॼा माल खाई विया पेट जे अंदरि, अॻु कोन पिया चवनि, हक़ आलिम नथा। अब ॿुधो, मदीने जे मीरा आमना जे लाल सदको वञो, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे मीरा आमना जे लाल इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तवज्जो कर त मां अर्ज़ कयां, खुदा जी ज़ात जो कसम, पाक नबी फरमायो मुंहिंजा उम्मतीओ, मां मोहम्मद मुस्तफा तव्हां जो ख़ैर ख़्वाह आहियां, मांखे पंहिंजी उम्मत ॾाढी प्यारी आहे। खुदा जी ज़ात जो कसम, मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो, कंहिं न कंहिं तरीक़े सां मुंहिंजा उम्मती बची वञनि, जन्नत वारा बणिजी वञनि। हुज़ूर त ईअं चयो, मुंहिंजी उम्मत जे मथां अल्लाह रहमत वसाए, पोइ मुंहिंजे साईं हीअ बि रब खां ॼण इजाज़त वरिती, मुंहिंजा मौला तूं राज़ी कीअं थी ॾेनि, मुंहिंजा मौला तुंहिंजी रहमत कीअं मिलंदनि, मुंहिंजा मौला गुनाहगारनि ते तूं रहम कीअं कंदे। रब फरमाए मुंहिंजा दिलबर पंज शयूं अहिड़ियूं ॾिनियूं तमान, जंहिंजे ॾिसंदा वेंदा मां रब जी कावल टरी वेंदनि, रहमत जो बि वसी पवंदो। फिल्म ॾिसण सां न, जुआ जे पतनि सां ॾिसण सां न, पर ईमान जे ॾिसण सां न। हुज़ूर फरमायो अल्लाह थो चवे पंज शयूं ॾिनियूं तमान, जंहिंजे ॾिसण सां मां रब जी कावल टरी वेंदी, रहमत जो बि वसी पवंदो। साईं कहिड़ियूं? अन्नज़्रु इलल काबा, फरमाए काबतुल्लाह खे ॾिसंदो वञ, गुनाह जा बार खणी करे मके पाक में वञ, न जे चोटी खां वठी करे वारनि जे चोटी ताईं मके पाक में पहुचंदो वञ। आए गुनाहनि में भरियल वार, गुनाहनि में, अखियूं गुनाहनि में, हथ गुनाहनि में, कन गुनाहनि सां भरियल, हथ पेर गुनाहनि सां भरियल। हाणे एराम वधो पियो अथसि, हाणे वञे थो उमिरे ते। खुदा जी ज़ात जो कसम, जीअं जो मके पाक में पहुतो, अञा काबतुल्लाह जो तवाफ़ न कयो अथई, अञा उमिरो पढ़ियो न अथई, वियो काबे जे साम्हूं बीही करे हीअं जो नज़र मथे कंदो वेंदो, हिन जी नज़र काबतुल्लाह ते पवंदी वेंदी। सदको वञासि मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन जी नज़र काबतुल्लाह ते पवंदी वेंदी, अल्लाह तो चवे मां रब जी कावल ठरी वेंदी, रहमत जो बि वसी पवंदी। ये काबतुल्लाह जे ॾिसण सां वञो काबे, पैसा गॾु कंदा था वञो कारे था, पोयो छोरा खाइनि, पोयो न वञो पाण, रब पैसा न ॾेई वञी उमिरो करे, ऐं घणा ताईं त हज करे वञी काबे खे ॾिस, हीअं काबे खे ॾिसंदो थी दिलि, तुंहिंजी नज़र काबतुल्लाह ते पवे, उते वञी दुआ करो मौला अॼु मुंहिंजी दुआ क़बूल कर। पर ऐं वञा पाकिस्तान में न, उते बि दुआ घुरा क़बूल कर, अखि न छबो इहा दुआ घुरो, रब इहा दुआ क़बूल करे। हीअं चलो ॾिस, हीअं हिकु इहो। ॿियो आबे ज़मज़म, ज़मज़म पीअण त सवाब, ज़मज़म के पीअण खां अॻ में दुआ घुरंदी त बि क़बूल। पर जेको माण्हू आबे ज़मज़म खे ॾिसंदो वेंदो, अल्लाह जी कावल टरी वेंदसि, रब जी रहमत जो बि वसी पवंदो। सुभान अल्लाह।
अदा ये गरीब चवंदा मोरी ये बॾुखियूं ॻाल्हियूं ॿुधाई असां त गॾा गारो हलाईंदा अदा असां कान वञूं मके मदीने मौलाना अदा असां मके मदीने न वञूं बोला जी कावड़ न सुनंदी रहमत न वसंदी रहमत वसंदी पर ख़ासि रब जी रहमत जेका काबे जे ज़ियारत सां साईं पोइ मां फोटूअ में ॾिसांसि फोटूअ में न उते वञ साईं उते मां ग़रीब आहियां ठीकु आहे साईं ज़मज़म अचे थो हिते हाजी खणी था अचनि ॾिसो साईं के हाजी नथा ॾियनि इहे ॿ शयूं न वयूं न पोइ मदीने जे मीर फरमायो टी शइ सुभान अल्लाह जो ॿुधायो टी शइ साईं उहा कहिड़ी आहे फरमाए क़ुरान पढ़ण त सवाब क़ुरान पढ़ाइण त सवाब क़ुरान खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह मुझे साईं फरमाए तव्हां सभिनी मां भलो आहे जेको क़ुरान पढ़ी वरी ॿियनि खे क़ुरान पढ़ाए इहो भलो तव्हांजे लाइ भला उहे जेके वॾी ॻाल्हियुनि ते भला उहे जेके जहाज ते घुमनि ऐं वॾो भलो कटन जा कपड़ा पातल अथनि भलो आहे न बाबा इहो भलो न आहे भलो आहे जेके सदको वञासि मिठो मुहम्मद चवे भलो अमा जेके नबी चए भलो उहो भलो न मां चवां भलो तूं चए भलो जेके सुहिणो साईं चए न पाण फरमायूं फरमाए त खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान सुभान अल्लाह चो मां दुआ कयां तूं मदीने वञ मां दुआ कयां तूं काबो ॾिसी आ ज़मज़म जे खूह जो पाणीअ सां पंहिंजो पेट भरे हुज़ूर फरमायो तव्हां सभिनी मां भलो आहे जेको क़ुरान पढ़ी वरी ॿियनि खे क़ुरान पढ़ाए अल्लाह अल्लाह साईं हुज़ूर फरमायो क़ुरान पढ़ण त सवाब क़ुरान पढ़ाइण त सवाब पर यार ॻाल्हि ॿुध गुनाहनि सां भरियल घर में वेठो आहियां मस्जिद में वेठो अल्लाह अल्लाह अची करे वुज़ू करे हिन क़ुरान शरीफ़ खे खोल क़ुरान पढ़े त नथो पर खोले करे क़ुरान जी ज़ियारत कंदो वीने तुंहिंजी नज़र अल्लाह जे क़ुरान ते पवंदी वेंदी रब थो फरमाए कावड़ मुंहिंजी टरी दई रहमत मुझी वसी पौंदई असां क़ुरान खे खोले भी नथा ॾिसूं क़ुरान हक़ आहे सही सच्चा पर खोले पढ़ियो न आहे चङा भला क़ुरान पढ़नि त कोन था पर क़ुरान ॿुधण बि तयार न आहे क़ुरान ॿुधण फर्ज़ आहे ओ दोस्तो हीअ जेको क़ुरान खोले न हिंदुस्तान जे अंदरि हिकिड़ो माण्हू हूंदो ग़रीब आलिम बि न हो फौत जो थियो तो ॻोठ में जनाज़े पढ़ाइण वारो कोई कोन अहिड़ा बि ॻोठ थींदा आहिनि तव्हां त सही तॾहिं टाणे वारो शुक्र कयो तव्हांजे ॻोठ में मस्जिद थी आहे तव्हांजा बच्चा क़ुरान था पढ़नि अल्हम्दुलिल्लाह हाणे दीन थी वियो आहे तव्हांजे ॻोठ में बि हाफ़िज़ आलिम पैदा पिया थियनि हाणे त जनाज़नि पढ़ाइण वारा निकाह पढ़ाइण वारा दुआऊं घुरण वारा तव्हांजे पंहिंजे घरनि मां पैदा थींदा हीअ आलिम जी महिनत आहे इतने नजर जो कयो मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मुग़ेरी जे ॻोठ मां ये जो काफ़िला निकिता मदरसो निकितो हाफ़िज़ जा ढेर लगी विया ठका जो थियो वही कमर में पहुता हो तो वड़ा कारी साहब थी आया के मौली साहब थी आया ठका जो थियो तेरे छजण जे ॻोठ में खोड़ो मदरसा मस्जिदूं सईद अली चांडे जे ॻोठ में मस्जिदूं हेॾो बिरोही जुमा खान बिरोही जे ॻोठ में मस्जिद मदरसो हेॾे तव्हांजे ॻोठ में साम्हूं अब्बास साहब मक्सीअ जो मदरसो तव्हांजे ॻोठ में मस्जिद होॾो परियों चांडे जे ॻोठ में मस्जिद हाणे त अल्हम्दुलिल्लाह घर घर में मस्जिद बि आहे मदरसो बि पर अहिड़ा हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठ हुयो जंहिं ॻोठ में मस्जिद ई कान्हे हिकिड़ो माण्हू ईंदो साइकिल ते जीअं जो पियो वञे ॾिठई ॻोठ वारा माण्हू रोड ते बीठा आहिनि परेशानीअ में जीअं त अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा छो परेशान आयो चई यार असांजे ॻोठ में हिकिड़ो हमराह फौत थी वियो आहे असांजे ॻोठ में को पढ़ियल ई कोन्हे सभु दुनियादारीअ में यार असां नंढो मामरा फौत थी वियो आहे गुस्ल केरो कराएसि जनाज़ो केरो पढ़ाएसि ॿाराड़ी तमामु ॿाराड़ी पढ़े
हिन चयो यार मां त हितां वेंदो आहियां बंदि करे घणी नौकिरी परे या ॾूंढी साइकिल ते पियो वञा चलो ठीक आहे जल्दी कयो जनाज़े खे तयार कयो त मां गुस्ल ॾियांसि थो गुस्ल ॾिनई जनाज़ो पढ़ी करे कबर ताईं खणाए आहिनि कबर में पाण लथो हुन मैयत खे कबर में रखी दफनाए करे खुदा जी ज़ात जो कसम जनाज़ो पढ़ाए कबर में पूरे करे वयो जीअं जो आफीस पहुतो हीअं जो खीसे में हथो जी नौकिरी वारा कागज़ात हलाए काले विया रोणंदो आयो वरी वापसि नौकिरी जो मसलो यार घोट वारनि चयो साॻो माण्हू मोटी आयो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं तव्हां मोटी आयो चई यार जे नाराज़ न थियो त कबर खोटियो छाजे लाइ जे मां हेठि लथो मुंहिंजे नौकिरी वारा कागज़ात हिन कबर में किरी पिया यार महिरबानी कयो हुन चयो यार तूं भलो माण्हू आहे तुंहिंजा कागज़ ॻोल्हियूं त कबर खोटियो कोटींदे सही तरी चांडे वारो ॿियनि लाइ कनि वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम कबर मां कागज़ त निकिरी पिया पर कबर मां जन्नत जी ख़ुशबू पई अचे हाणे त ॾाढा सुभाणे अल्लाह चओ चई यार हे आलिम हो छा चई न सही हाफ़िज़ हो चई न सही त वरी जो अमल कहिड़ो जो कबर मां जन्नत जी ख़ुशबू चई यार ख़बर न आहे सही हुयो नमाज़ पढ़ंदो वीचारो न पढ़े दरवाज़ो खड़कायो हुनजी न्याणी घर वेठी अमल तुंहिंजे बाबा जो अमल कहिड़ो चौंदी त मुंहिंजे बाबा जो ॿियो अमल कोन हो बाबा नमाज़ पढ़ी सुबुह जो सवेर मोटी घर ईंदो हो इहो क़ुरान पाक मथे पियो आहे इनखे खोले करे हीअं चवंदो हो हीअं पनो खोले चवंदो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कोई हथ करे चलो मुझा अल्लाह जेका हीअ आयत लिखी अथई इहा बि सचा हक़ पर मां समझी नथो सघां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहा बि हक़ ऐं सच मां समझी नथो सघां ये पन्नो पूरो थी वरी ॿिए ते हथ रखी चवंदो मुंहिंजा मोल हीअ जेका लिखी अथई इहा बि हक़ ऐं सच मां समझी नथो सघां इहे मुंहिंजो बाबू हाय काफ़ी पन्ना पढ़ी वरी निशानी कंदो हो वरी ॿिए ॾींहुं तां शुरू कंदो हो इहे मुंहिंजे बाबे ई क़ुरान जा ख़तम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ये भी हक़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ये भी हक़ ऐं सच बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ये भी हक़ ऐं सच अबे जो ॿियो अमल कोन हो अमल इहो हुयो जो रब राज़ी थियो त जो कबर मां जन्नत जी ख़ुशबू पई अचेसि उलमा इस्लाम शाने कुरान हाणे चपे चपे ते मदरसा तभी मां घण के हथ खणाया त कहीं सुबह सां यासीन पढ़ी आहे असां एॾो पढ़ी आहियूं क़ुरान सॼी उमिरि मौलवी खे गारियूं चई मौलवी जो चावण सियासत में बीठा सवा लख नबीअ जी सियासत अमल असां नबीअनि वारी सियासत पिया कयूं कूड़ी थोरी पिया कयूं नबीअनि सियासत कई बनी इसराइल जा नबी सब सियासी नबी आहे जे मुल्हनि जो छा वञे सियासत सां बाक़ी जेकॾहिं छोरो ॼमई त नालो मुला रखे अकीक़े ते मुला अचे तो हर थिए त दुआ जे लाइ मुला खे घुरा छोरो वॾो थियो आहे त जॾहिं हिन जो निकाह मुला पढ़े हाणे कुरानो थी वियो आहे सकरात में आहे त मुला खे वठी अचो मौलवी खे वठी अचो हाफ़िज़ खे वठी अचो त यासीन पढ़े मरी वियो आहे त तॾहिं ते कंहिंखे ताक़त न आहे इंजीनियर पुट कई डॉक्टर कई पुटनि खे वॾा सेठियूं आहिनि कि वेचारो नथो अचे मुला वेचारे इहो आलिम इहे मौलवी तव्हांजे महले जा आलिम अची करे तव्हांखे वेचारे सिंगारे जिन मौलवियुनि खे तूं सॼो साल गारियूं ॾिनियूं 25 साल गुज़री वई 50 साल ज़िंदगी जा गुज़री वई मौलवी खे गारियूं ॾिनई
आलमन के गारियूं ॾिनई मस्जिद वारनि खे गारियूं ॾिनई मुल्ला हेड़ा मुल्ला हीअं मुल्हनि जो छा वञे भोतारनि खे मां राज़ी कंदुसि हीअं कंदुमि अरे जॾहिं मरे थो न भोतार थो अचई भोतार साल खां पोइ 5 साल खां पोइ जॾहिं वोट थो थिएसि तॾहिं थो अचई आलिमा चली था तुझे तॾहिं ते तोखे विहजारे सींगारे खुशबू लगाए कुल्हे ते खणी जनाज़ो पढ़ाए कब्र में रखी मतो हीअं दुआ था घुरनि जंहिं मौलवीअ खे तूं 5 साल 50 साल घार ॾिनी जंहिं मौलवीअ खे तूं गिला कई जंहिं मौलवीअ सां दुश्मनी कई अॼु उहो मौलवी जनाज़ो पढ़ाए काबिल मोह करे रोई चए थो अल्लाह हे मुंहिंजे ॻोठ जो हो अल्लाह हे मुंहिंजो जमायती हो अल्लाह हे नमाज़ी हो अल्लाह हे मुस्लमान हो अल्लाह मरी तोड़े आयो अथई अल्लाह हिन जी क़ब्र जे अज़ाब खां हिनखे बचाए जाए अल्लाह हिन जे मथां तूं रहम कजांइ इहो ई मौलवी ख़ैर ख़्वाह अथई अॼु उहो मौलवी सभु कम तुंहिंजा करे निकाह पढ़े जनाज़ा पढ़े पुटनि जा निकाह पढ़े ॾाॾनि जा जनाज़ा पढ़े तुंहिंजे तननि ते अचनि अॼु उहो मौलवी इलेक्शन में बीही करे हिकिड़ो वोट मौलवी घुरे थो त तूं 100 सवा मौलवी खे ॿुधाए थो त मौलवी जो वोटनि में छा वञे अरे मौलवी जे वोटनि में ईंदा कामयाब थींदा हे आलिम तव्हां असांजे लाइ पिया मरनि असांखे त हीअ कुर्सी तव्हां न खसी आहे असांखे गाॾियूं बि आहिनि असांखे रब करीम जी महिरबानी आहे मानी बि भली मिले लटा बि भला मिलनि खाइण बि भलो पीअण बि भलो असांजो छा वञे जो असां वोटनि में अची करे ऐं जेको आहे सो तव्हांजे लाइ पिया मरूं तव्हांजे लाइ त ग़रीबनि खे इंसाफ़ मिले ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो थो वञे अमीर थींदो थो वञे असां मरूं था तव्हांजे लाइ ऐं तव्हां वरी जेको आहे सो आलिमनि खे चओ था त मौलवियुनि जो छा वञे अरे आलिम चढ़ी ईंदा आलिम मथे ईंदा आलिम असेंबली में वञी करे तुंहिंजी ॻाल्हि कंदा ख़ुदा जी ज़ात जो कसम न ग़रीबनि खे पंहिंजा हक़ मिलनि न रोड ठही मिलिया न जेको आहे सो असां जमियत उलमा इस्लाम जो प्रोग्राम इहो आहे जिथे ज़रदारीअ जो पुट पढ़े उते हितां सईद अली टांडे हितां कमर जे गॾ गाले हलाइण वारे ग़रीब जो पुट बि उते पढ़े जिथे ज़रदारीअ जो जेको आहे थिए थो इस्पताल में इलाज हिन ग़रीब जो बि उन इस्पताल में इलाज थिए इस्पताल में हर शइ हूंदे सूंदे माण्हू खे धिका ॾियनि पैसा पंहिंजा भरियो ऑपरेशन जा पैसा भरियो दवा जा पैसा भरियो हर शइ पाकिस्तान में आहे पर इहे लुटेरा लुटे विया खाइणा खाई विया पंहिंजा पेट भरियो हे आलिम इन जे करे हिन इलेक्शन में बीठा आहिनि त असां हिन ग़रीबनि मिस्कीननि खे पंहिंजा हक़ ॾियारियो असांखे तव्हांजे कुर्सीअ जी ज़रूरत न आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम उलमा मरनि था असां ग़रीबनि ऐं मिस्कीननि जे लाइ पिया मरनि 8 फरवरी ते जो इंशाअल्लाह हेल चङा भला बुत ड्राहे केराए ख़त्म कंदासीं चओ किताब जे ठपो हणी चओ आलिमनि खे कामयाब कंदासीं घणा भोतारनि जा बीमार लथ ये तो नथा खणनि इंशाअल्लाह बीलो ऐं अल किताब 8 फरवरी ते किताब ने ठपो हणंदासीं न हाँ दोस्तों अल्लाह जो नालो थई मार तो खणी आयो आए वरी अर्ज़ कयाई तो तवज्जो कर मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सदको वञोस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो परे नंबर ते काबतुल्लाह के निसदो वीन अल्लाह जी कावड़ टरी वींदई बे नंबर में आबे समझम के निसदो वीन रब जी कावड़ टरी पवंदई बे नंबर में कुरान पाक पढ़ण तो सवाब पर कुरान पाक जी ज़ियारत कनस रब जी रहमत वसी पवंदई चौथे नंबर में आए अबू अम्मा खुदा जी ज़ात जो कसम अबे अम्मा जी खिदमत करण तो सुभान अल्लाह खिदमत कर अबू अम्मा मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया हुजूर फरमायो जेको पंहिंजे अबे अम्मा जे चेहरे खे ॾिसंदो वींदो कबूल कयल हज उम्र जो सवाब
सहाबी दो चे या रसूल अल्लाह जेको 100 दफा ॾिसे पान फरमायो नाम आओ पुट पान फरमाइंदा अल्लाहु अकबर वातियब ओ पुट अल्लाह इन का भी वॾो आ पाक जेको पंहिंजे पीउ मां जे चेहरे खे 100 दफा ॾिसे हर दफ़े ॾिसण सां क़बूल पल हज जी उम्र जो सवाब अथसि। अरे हज उम्र तो घर थी अबो जेरो तो ये बीजी ज़ियारत कर चरिया अमर जेरी थे अमर जी ज़ियारत कर ज़ावे जी न करदो आ वजी अम्मा जे पेरन जे ता जन्नत दव अम्मा जे कदम जे ता चाहे ॻाल्हायो न था अरे जेड़ी करनी तेरी भरनी छोरो अज ता पंहिंजे पीउ मां खे गाली ॾींदो सुभाणे छोरा तव्हांजा तव्हांखे कुटींदा अहिड़ो कुटींदो जो रड़ियूं राग ॿुधण छो जेड़ी करनी तेरी भरनी तू पंहिंजे पीउ खे हाणे चवंदे खंगी खंगी घर खां गारा कयो अथई सुभाणे तुंहिंजो छोरो तोखे छा बुशरू पचाए खाराईंदो छा न जहिड़ो हलंदे जैसी करनी वैसी भरनी हाँ हेरे हेरे नमूने ॾिसो अबे मां जी इज़त कयो मदीने जे मीर फरमाए मुंहिंजी अमड़ कोन्हे मां अम्मा जे पेट में हुम त मुंहिंजो बाबो फोत थी पाण फरमाई जॾहिं मां ॼाओसि 6 महीने खां पोइ मुंहिंजी अम्मा फोत थी 6 साल पाण फरमायूं मां मोहम्मद रबी निमाज़ पढ़ाना निमाज़ हेॾे ॾिसो न इहो छा आहे क़ुरानी कचहरी में लाओ चरिया बारो चओ छा सिधो थी वई कुर्सी सिधी कर इहो कीअं वेठो आहे फज़ीलत सां ॾिना हीअं फिरी वई हे कीअं वेठो आहे पेर हेठि कर न क़ुरान में चाहे कोई चरिया लुला तॾहिं चओ न छोरनि खे पढ़ाए बिरोई त आहियां भला आहिनि बिरोई त दीनदार आहिनि बिरोई त वॾो वॾो दीन बिरोइन में आहे मां त ॾिसी आहियां जिते किथे रुगो बिरोई दीनदार जंहिं बि मदरसे में छोरा भरिया पिया आहिनि बिरोइन सां तालिब मदरसा अल्लाह तव्हां न पढ़िया छा मदरसा न बिरोई हे बिरोई आहे चुप कई वेठो आहे ॿारहं खां क़ुरान ॿुधणा आहिनि बिरोई भला सभु भला बरो त बि भला पर थोरो अदब सां बसि क़ुरान पुट अल्लाह बरकत शाबाश ते आयो आहे अल्लाह तव्हांखे बरकत कर सुभाणे अल्लाह चओ हाँ भला सब भला अबा अल्लाह जानता सब भला असां को भला ये दुख में सुख में पलालते उस में जमात थाए भला हो तने तो कुरान ॿुधण आया भला हो भला देना भलाई दे ना बा कुरान ॿुधण आया हो आलम जी इज्जत था कयो पर थोड़ो ही मिली प्यार मोहब्बत से जाओ अबू अम्मा जी इज्जत के अबू अम्मा राजी अल्लाह राजी अबू अम्मा नाराज अल्लाह नाराज मदीने जे मीरा बिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो काश मां मोहम्मद करीम जी अमर हुजे मां मोहम्मद मुस्तफा नमाज पढ़ मुंहिंजी अम्मा मां के सॾु करे ओ पुट मोहम्मद हुजूर फरमाया मां पंहिंजी अम्मा के नमाज भॼी बि चवां सां जी मुंहिंजी मिठड़ी जी जल मड़े तवजो कर अर्ज़ कयूं वञाए ख़ुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो 5 नंबर में आलिम थई आलिम जी ज़ियारत करण आलिम थियणो इल्म पढ़ण आलिम जो त दर्जो वॾो पर हुजूर फरमाया जेको आलिम जे चेहरे के ॾिसंदो वींदो ऐं रब जी रहमत वसी पवंदसि हिन महीने में मुंहिंजो साईं मेराज ते वियो हे मेराज जो महीनो अल्लाह अल्लाह आका सदको वञान सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने अर्श ते पहुत जिब्रील गॾु हुजूर जे मेराज जी हदीस वधी पर ॻाल्हियूं लुबे लुभाव अर्ज़ कयूं वञाए मौके जे मुनासिब सां अॼोको प्रोग्राम मेराज मुस्तफा जो भी जलसो अॼोको प्रोग्राम हाय असांजा कायदीन पिया अचनि इलेक्शन जो दौर अवां खे असांजा कायद अमन जो पैगाम ॾियण पिया अचनि ख़ुदा जी ज़ात जो कसम हो कलमे वारो मुस्लमान हुजूर पुरनूर सदको वञांसि सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्श ते पहुत ऐं आवाज़ आयो हुजूर जुती लाहिण जो इरादो कयो रब फरमाए मुंहिंजा जानी तव्हां जुती न लाहियो जुतीअ सूदा जो अल्लाह अल्लाह मुंहिंजो साईं जॾहिं मथे वियो
सिदरतुल मुंतहा ते उते जिब्रील भी मोकलानी कई सोना सा नाल दासे तवां जानो तवां जो रब जाने हाणे मथे पियो वञे जिब्रील भी रहियो यकी गॾु हुयो हाणे मुंहिंजो साईं मथे पियो वञे रफ रफ़ाई अल्लाह अल्लाह जिब्रील चयो मुंहिंजा साईं हाणे असां न हलंदासीं हाणे तव्हांजो दर्जो तव्हां जानो तव्हांजो रब जाने अल्लाह कॾहिं के अल्लाह वारे चयो खुदा की क्या शान है मोहम्मद है मुस्तफा जान मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने सुभान अल्लाह खुदा की क्या शान तो असा खुदा के काथे सुञातो काथे अल्लाह के सुञातो तो मनो सा अल्लाह आए ॻाल्हाइण था सचो आ वो कावड़ छोदी लॻई चो बेशक सचो आ अरे मरंदे साह निकरंदी हिकिड़े दफ़े हीअं निड़ीअ ते न ॾेई मलाक साह कढी इज़राइल अहिड़ो ज़ुल्म हलियो चवंदो साले ज़ुल्म करियो न बस ज़ुल्म न कयो अल्लाह जो हुकुम अथसि तवजो थोरो तवजो अचंदा साईं निकरंदा हो तो 20 मिनट में पहुंचंदा ये पानी बैठो हां ये पानी कायद जमीयत अल्लामा राशिद मामू साहब अची रहिया आहिनि सुभाणे अल्लाह चओ इन समूने एक कुरान कायदो अचे हेर ॿुधो कायदो अचे उसूल इहो अथव कायदा असांजो मुंहिंजो बि कायदा तव्हांजो हीअं अचनि न जॾहिं हिते अचनि न पोइ सभु उथी बीहजो हीअं न गाॾी हुते हुजे त हितां उथी बीहो हीअ त वरी कायदनि जो कायदा हा कायदे संद अल्लामा राशिद मामू सां दिलि जी धड़कन आलिम अचनि थोरो इहो रस्तो बि ठाहे थे सभु ॾिसो जीअं स्टेज ते अचनि न सभु उथी बि पोइ नारा हणंदासीं ईअं न ठीकु आहे न सुभान अल्लाह चओ ॿिया जेके ॿार घुमो था जल्दी अचो मथां कुर्सियूं भरिजी वञनव वो 1000 रुपए में भी सीट न मिलंदव कायदो पियो अचे भागन वारा आयो सही दरी चने वारो अवांजे गोठ में कायदे से अल्लामा राशिद मामू साहब पियो अचे मुबारक अथव कायदो वारा आए तवजो कर अर्ज़ कयूं अञा मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञोसि मौजूद मरहूम पढ़िया स्कूल पयो ॿाहिरि अंदरि हेठो मरहूम मरजूम लिखियो अथई मरजूम लिखियल आहे अजीब लिखियो अथई दुआ करूं था मोहम्मद अयूब खे अल्लाह साईं तूं जन्नत में जाई ॾींदासीं वो ॿियो चई मुंड में चिठी लिखी उहो कान्हे मूंखे उहो ॻोल्हे ॾियो हा उनखे न छॾींदुसि उनखे न छॾींदुसि उनखे पुछंदुमि त ॿुधाए त मूंखे तो लिखियो छा ॾाढा सुभान अल्लाह चओ मोहब्बत सां चओ न अबा वेहो अबा वेह पुट तूं बि वेह पुट तूं बि वेह मशा साईं जॾहिं तो अल्लाह के न सुञातो अल्लाह के मञूं था बिल्कुलु माना तो ॼण था वञ अल्लाह बि मञो था सदको वञासि मिठो मुहम्मद खे बि मञो था क़ुरान खे बि मञो था पर तव्हां मिठे मुहम्मद जी नथा मञो अल्लाह जी नथा मञो क़ुरान जी नथा मञो अल्लाह के मञो था पर अल्लाह जो चवणो नथा वठो रब सां भाईवार कयूं वेठो खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने अल्लाह जो केड़ो शान आ तो के केड़ी खबर मोहम्मद मुस्तफा जाने अल्लाह तो फरमाए वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिही मयार पियो ॾेई केर मुझो मौला करीम अल्लाह पियो मयार ॾेई वमा क़दरुल्लाह
हक कदरी रब तो फरमाए हाय मुशरिक मुझो कदर न कयो कदर न कयो कदर न कयो जेको मुझे कदर करण जो हक हुयोसि मुझा भाई वार कयई अखियों माननियूं मांस कन मानना मांस नक माननो मांस वात माननो मांस हथ मानना मांस पैर मानना मांस माखी मां खाराई मांस मकड़ मां खारायो मांस पानी मां प्यारियो मांस पर वमा कदरुल्लाह हक कदरेगी रब तो फरमाए इनके जेको कदर करण जो हक हो इन मुझो कदर न कयो अल्लाह अल्लाह हाय खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने नबी से दुआ घुरदा हम जमोला मैं तुझी केड़ी तारीफ कया मुझी ज़बान के दता कदन थे मुझा मोल तुझी तारीफ हमद छा बयान करे छा कया यो मिठो मोहम्मद चौंदो हो अल्लाह अल्लाह जिब्रील चयो सही तू जान तुझो खुदा जाने तवज्जो कर दर्द कया अल्लाह वारो तो चए खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने शाने मोहम्मद मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद बुधो हाणे सिदरतुल मुंतहा का भी मथे हाणे दे दुनिया जो जान भी खत्म थी सत आसमान भी पूरा थिया अर्श भी पूरो थियो सिदरत मुंतहा भी पूरी थी वई हाणे मथे खाला बाहि जो इतो क्रॉस करो वरी थंध जो इतो क्रॉस करो वने तो चाहते रफ रफ दे जिब्रील चवे तो मेरा जवारी रात हिय सिदरतुल मुंतहा दे भी करे जो मां नजर कई है सदको वजाए मदीने वारा साईं तुझे शान दे मता तो बेशक हिय जो लिटो जिब्रील चवे तो मेरा जवारी रात हिय जो नजर कयम तमा जिब्रील जी नजर खुटी वई पर मिठे मोहम्मद साईं जी जुती मुबारक या मथे बई वने लाहूद ला मकान रे जिते न बंदो न बंदे दी बात जिते जिब्रील जी नजर न मोदी उते तुझे मुझे सदको वजास महबूब मिठे मोहम्मद करीम जी जुती मुबारक बोदी मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने मूसा का जुती लाराए दो फखलाना लईक इन्नका बिल वादिल मुकद्दस तो जुती लाए पो अच जाए वादी पाका इते जुती दो लाए जवाब तो ते जानी जुती न लाए जुती सूदो मकामे मोहम्मद क्या है मोहम्मद का खुदा जाने जुती न लायो जुती सुदा दो जिब्रील के प्यारे सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर तकलीफ आओ 1.5 कलाक मांखे वाइज थियो आहे जोश सां मां तो ॻाल्हायां मां राति 1 बजे सुतो आहियां सिजावल में जलसो हो लाड़काने पहुतो बि 1 थी वियो 1:30 थकल आहियां सिज जो बि मूं साम्हूं मुंहिंजो आहे तव्हांजो पुछींदसि ॾह ॾेई वेठा हुअसि मां त साम्हूं वेठो हुआसीं ऐनक वारी बीमारी में तेज़ाब बि ॾाढो आहे सब ॻाल्हियूं आहिनि पोइ बि मां त खोली थो क़ुर पढ़ा तूं सुभाणे लाइ ढिली थो चवे कावड़ियल आहे या थकल आहे कावड़ियल त न आहे न वोट ॾींदव न क़ुर सां वोट वठंदोमांव हा दर दर ते ईंदासीं जीअं बोल में वॾो बयान अल्लाह मां राशिद मामू तव्हांजे दर दर ते आयो हुन वोट जे लाइ बि असां दर दर ते ईंदासीं अचे थो मुंहिंजो काई मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जान
अयां पियो मथे वञई मुझे शरीफ अकलाम मुझे साईं टे कलमा ॿुधा आवाज़ उदनो या मोहम्मद वेझो आ मुंहिंजा मोहम्मद उदनो या अहमद वेझो आ मुंहिंजा अहमद उदनो या खैरल बरिये वेझो आ समूरी मखलूक खां भला अल्लाह दो चे मुंहिंजा मोहम्मद तू सभिनी खां भलो आ वाह जा लफ्ज़न भलो आ मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने चवे तो भलो आ सबरी का वेझो सबरी के हेठ दीदार करायो में तो के मथे घुरायो में मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने तवज्जो कर ओ सूर्य जे अंदर उते बि मेराज थे ए जिब्रील के बियारे जुतिए सूदो बि घुराए मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने ओ बाह जे अंदर खलीलुल्लाह लकबा या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम आए जे अंदर उते बात चला थन एले मथे पे घुराए मकामे मुस्तफा क्या गए मोहम्मद का खुदा जाने अया तवज्जो कर ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन नजर कर इते मुझ जनाबे यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में उते पे तजल्लियों के करे से इते इसरा जिब्रील के बियारे मलाइका बियारे मते रफ दे मते घुराए वकाना काब कौसैन वदना सुबदाना फतदल्ला सुबदाना फतदल्ला फतदल्ला सुबदाना फतदल्ला वकाना काब कौसैन वदना एतरो वेझो कई जे तीर कमान जा मुंड पाण में वेझा थींदा ये पंहिंजे यार के पंहिंजे महबूब के पंहिंजे सोने के पंहिंजे हबीब करीम के वेझो करे पंहिंजो दीदार को कराए मकामे मुस्तफा क्या गए मोहम्मद का खुदा जाने तकबीर नारे तकबीर मुस्तफा जिंदाबाद मुस्तफा जिंदाबाद कचहरियूं थियूं नाराज़ ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं थियूं मुहिब ऐं महबूब जूं ॻाल्हियूं थियूं वेझड़ाहा जिते न बंदो न बंदे की बात जिते दुनिया जो ताल्लुक कचल मलाइका भी हेठ माण्हू भी हेठ ज़मीन भी हेठ अर्श भी हेठ सिदरत मुंतहा भी हेठ हिकु अल्लाह ॿियो अल्लाह जो हबीब मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने तू जाने कीअं घुराए तू जाने पंहिंजे साम्हूं कीअं विहारे तू जाने न ऐं पंहिंजे महबूब जो मकाम तू थो जाने असांखे ख़बर कान्हे असां वरी कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह नाले जा मुस्लमान थिया आहियूं इश्क हुयो त सहाबा उन नबी साईं खे ॾिठो हो अल्लाह साईं खे ॾिसी आयो ऐं हुन नबी साईं खे ॾिठो सुभान अल्लाह सोनो अल्लाह के ॾिसी आयो सहाबा नबीअ खे ॾिठो दर्जो सहाबा नबीअ खे ॾिठो ताबईन सहाबा खे ॾिठो तबो ताबईन खे ॾिठो ईअं थियो आहे इहे वठो अल्लाह खे ॾिसी आए पोइ वेझो थियो कचहरियूं थियूं शांतो तैयातो लिल्लाह के वसलवात व तय्यिबात टे शयूं आंदियूं तमाम ज़बान सां तारीफ़ तुंहिंजी कयां सजदो तुंहिंजो कयां रुकू तुंहिंजो कयां माल मुंहिंजे पंहिंजे मां तुंहिंजे नाले ते ख़र्च कयां जवाब मिलियो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुझा सलाम हुजनी मुझी रहमत हुजई मुझी बरकत हुजई सोना नबी साईं सां प्यार कर सोना अर्ज़ कणायो त नबीअ खे मञे थो पर नबीअ जी नथो मञे हालांकि तुंहिंजे लाइ केॾो वफ़ादार उते रोई करे चवे थो मुंहिंजा मोल पंहिंजे लाइ वठण न आयो आहियां वंड पंहिंजे लाइ न अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन पंहिंजे लाइ न हिन गुनाहगारनि जे लाइ न जाननि जे लाइ न बिरोनी जे लाइ न मक़सद जे लाइ हिन मगो पांग जे लाइ जिन चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह हिन जे लाइ इहा तुंहिंजी सलामती मुंहिंजे मथां त हुजे पर मुंहिंजे
मुझे उम्मत जे मथा भी तुझे मान जे मथा भी या रहमत तुझी मुझे मथा न होजे पर मुझे उम्मत जे मथा तुझा बानड़ा मुझा मौल माना ले तुझे दे खर्च कया बरकत पियो दे चलो मुझे लाइन मुझे उम्मत लाए अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाह सालिहीन ओ मुझा मौल ये तुझो रहमतों बरकतों सलामतों मुझे मान दिला हो जाने वाह वफादार साईं मां घोर वञाए कुर्बान वञाए सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु सल्लम वापस मोट रब जो दीदार गालियों त घणियूं मेराज में पर पोयां न पोइ मिलियो या मुहम्मद ओ मुंहिंजा मुहम्मद वञे थो पंहिंजनि हथनि सां नमाज़ त खयूं वञ पर पंहिंजी उम्मत लाइ मुंहिंजो न्यापो बि खयूं वञ अल्लाह अल्लाह मौला करीम तुझो न्यापो कहिड़ो ॼान रब फरमायो चवेन ओ कल में बण वारो ओ मुसलमानो ओ नबीअ जा उम्मतियो ओ मुंहिंजा बानो मुंहिंजो रब तो चवेव मुंहिंजो रब तो चवेव या मुहम्मद ओ मुंहिंजा मुहम्मद मुरो उम्मतक अकरिमू सलास मुंहिंजा दिलबर चवेन टिन शख़्सनि जो अदब कनि टिन शख़्सनि जी इज़त कनि टिन शख़्सनि जो एतिराम कनि साईं कहिड़ा अल आलिम अल वालिद हामिलुल क़ुरान मुझे साईं फरमाए चवेन कुरान जे हाफ़िज़ जी इज़त कयो अरे जंहिंजे सीने में कुरान जंहिंजी दिल में कुरान हे कुरान मामूली शइ न अथव हे रब जो कलाम अथव हे रब जो किताब अथव जेको खोले करे कुरान पढ़े तो ॼणो अल्लाह जो दीदार ॼणो रब सां इहो कचहरी थो करे छो त रब जो कलाम अल्लाह 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 जे कुरान पढ़ियो मुंहिंजा रब जे मुंहिंजा जानी मुंहिंजा दिल भर चवेन 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 कुरान जे हाफ़िज़ जी इज़त कयो छो कुरान जा हाफ़िज़ इस्लाम जा झंडा अथव रब तो फरमाए कुरान जे हाफ़िज़ खे मां एज़ाज़ ॾिनो आहे साईं कहिड़ो पर मैं क़यामत जे ॾियारे मां रब चवंदोमांसि ओ हाफ़िज़ कुरान जा जी मुंहिंजा मौल इक़र पढ़ कुरान पढ़ंदो वञ जन्नत जे दर्जन ते बुलंद थींदो वञ ईअं पढ़ जाए ठाहे ठाहे पढ़ जाए तजवीद सां पढ़ जाए तरतील सां पढ़ जाए आराम आराम सां पढ़ जाए प्यार प्यार सां पढ़ जाए हिक आयत पूरी थींदी तुंहिंजो जन्नत में लो दर्जो बुलंद ॿी थींदी ॿियो बुलंद अल्लाह अल्लाह इन हाफ़िज़ जी इज़त छो नथो करे जेको जन्नत में 6666 दर्जा सभिनी खां मथे बुलंद हुनजो बंगलो हूंदो हुयो कुरान जो हाफ़िज़ रब फरमाईंदुसि कुरान जा हाफ़िज़ जी मुंहिंजा मौल अकेलो न वञाए साईं कंहिंखे वरतियो वञा फरमाईं 10 माण्हुनि जी सिफारिश जी इजाज़त थो ॾियां उन्हनि माण्हुनि खे ॻोल्ह जंहिंजे मथां जहन्नम वाजिब थी चुको आहे मां रब चवां थो त पाण त वञ अबो अमा फ्री में हलनी 10 माण्हुनि ॿियनि खे बि मां अलाह चवां थो जन्नत में वरतियूं वञजां अलाए काथे आहे रुगो कुर्सी दे पहले से अगर निकाली वा उन पे ठायो हाणे था ठायो अफसोस मगर नेड़ो कलाक थियो आहे ये स्पीड सां तो हलण जी 40 मार गाड़ी हलंदी आहे छोरा ओ बतो वरी बात वरी ने टोप कीअं पातो अथई सिंध जी सकाफ़त खे लॼाए सिधो पाड़े ओ छोकरा इहो हाफ़िज़ आहे न इहो हाफ़िज़ आहे इहो हाफ़िज़ आहे हिन हाफ़िज़ जो दर्जो बंदि कयां अरे टोप ईअं पातो ॼण ॿेड़े मां हाणे निकिरी आयो सिधो त पाण सिंध जी सकाफ़त खे कोई टेकारे कयो त इहो अॻियां कर न ये चरियो हाफ़िज़ वो पक कुरान विसरी हूंदुसि हा इहे चवंदो आहे सही आहे चरियो आहे सही आहे कुरान यादि हुजे असां त पोइ सम्झी आहे न ॻाल्हायांसि मां थो ॾिसे होॾे चांडियो आहे हा पोइ बसि सुभाणे अलाह नथा चओ लाउड वारा बि चांडिया अथई भलो थो हले लाउड शाबाश सुभाणे अलाह चवंदो मां दुआ कयां मां एसी ते हलंदुमि जेसीं ताईं काई दी न अचनि सम्झे थो न ज़ेतूं ज़ऊं डांद वियो डांद में ॾंड में ॾे गऊं 2 कलाक अॻ में विहारे अथऊं ॼाणो आया अची विया चओ सुभाणे अलाह मुंहिंजो एतबार कोन्हे सभु पोइ ॾाढे सभु ईंदा अची न विया ईंदा हे हाफ़िज़ जी इज़त कंदो
कुरान जा हाफिज इस्लाम जा झंडा तो पर वो हाफिज वो जो फहल हलालहु व हर्रम हराम हलाल के हराम करे हलाल के हलाल करे हराम के हराम तेरी इन हाफिज के अल्लाह 10 माण्हू जी सिफारिश ॾींदो आहे 10 माण्हू बे नंबर में सोना पंहिंजी उम्मत के चओ त बे अमा जो अदब कद वरी भी मोटी है अबे अमा सां न फिटा राज सां फिटायो तई अबे अमा सां न फिटा राज सां झेड़ा क्या तई अबे अमा सां न करिया जाए झेड़े जी न तई कोन मिलंदई जन्नत हिकिड़ो वाक्यो तो ॿुधायां खुदा जी सा जो कसम हिकिड़ो माण्हू मां जी ख़िदमत कंदो हो मां खे चई मां मूंखे मोकल ॾे मां हज ते माण्हू वञनि था वञा हज करे अचां अमर जद पुट मां पोड़ी कोराड़ी ख़िदमत करण वारो ॿियो कोई कोन पुट तूं ई ताईं ख़िदमत पियो करी चई मां ॾे थी मोकल ठीक न त मां वञाए थो काफ़िला कॾहिं वञनि था कॾहिं ईंदो मान अमा चवे थी पुट मां मोकल कोन ॾींदी मां बस मुझो चेहरो ॾिठ मोहम्मद मुस्तफा जो फरमान आहे जेको पंहिंजे मां जे चेहरे के या पीउ जे चेहरे के ॾिसे त क़बूल भल हज जी उमिरि जो सवाबु अथसि चई ॾींदी त ठीकु आहे न त वञाई थो काफ़िला विया निकिरी हे अमरा पोयों लॻो बसि मां जी इजाज़त खां सवा हलला 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 काफ़िला निकिरी आहे हिनखे सिज लही वियो राति जो कंहिं ॿाराड़ी ॻोठ में विच ते रस्ते में ॻोठ हुयो उन ॻोठ में लड़ी हेॾे ॿुधो सुम्ही पियो ॻोठ राति जो मस्जिद में रहण जे लाइ सुम्ही पियो न ॼाण त उन ॻोठ में राति जो चोर पिया ॿुधो चोर जो पिया चोर ने ॾिठो त साम्हूं जेको आहे तो अची पया ने साम्हूं भाग्या चोर वरी मस्जिद जे दरवाजे ते सामान रखी पाण भॻो हलियो वियो बस ये दरवाजे सामान रखी पाण रस्तो मटाए हो जो आया इनखे राति जो निंड न पई अचे इन जो भला राति गुज़ारिया निमाज़ पढ़ा नफ़ल चोर सामान रखियो हलियो वियो हे वरी नफ़लनि में हुयो हुन सम्झो त इहो चोर आहे जेको सामान रखी वरी नफ़ल में शुरू वठी कुटियो चोरी करे वरी जेको नफ़ल थो पढ़े हुन चयो मां चोर न आहियां चोर न आहे ज़ालिम सिधो वठी आयसि बादशाह ॾे साईं माण्हू चोरी कई अथई वरी नफ़रत में शुरू आहे वॾेरे वरी फ़ैसिलो अहिड़ो कयो चई पाण ॻाल्हि ॿुधो हिनखे गॾ ते विहारे कारो मुंहुं करे सॼे शहर जो गश्त कराएसि पादरनि जा हार बि पाराए ऐं ऐलान कयो ॿुधो साईं वॾे लाइ ऐलान कहिड़ो कयूं ऐलान इहो कयो त जेको चोरी करे सामान मस्जिद जे कुंड में रखी वरी नफ़ल पढ़े हुन चोर जी सज़ा ई आहे जॾहिं कारो मुंहुं करे गॾ ते खणी घुमायूंसि था ऐलान पिया कनिसि हो जेको चोरी करे चोर सामान मस्जिद जे दर ते रखी नफ़रनि में शुरू थी वञे हुन चोर जी सज़ा ई आहे हे वेचारो रोई करे चवे थो यार जेका सज़ा ॾिनी अथव सही गॾ ते विहारियो सही कारो मुंहुं कयो सही पादरनि जा हार पारायो सही घुमायो था सही आहे तव्हांजो फ़ैसिलो पर जेको ऐलान थो कयो ऐलान था कयो त जेको चोरी करे सामान मस्जिद जे दर ते रखी निमाज़ पढ़े हुन चोर जी सज़ा ई आहे न यार ऐलान मटायो चोर मां न आहियां चोर ॿिया अथव बाक़ी ही ऐलान में चो जेको पंहिंजे अमल जी इजाज़त खां सवा हज ते वञे उन जी सज़ा ई आहे अम्मा जी इजाज़त खां सवा मां वियो हुयुमि तंहिंजे करे सज़ा मिली आहे यार चोर मां न आहियां चोर ॿिया अथव अल्लाह अल्लाह अबे अम्मा जी रज़ामंदी सही अबे अम्मा जो अदब कजांइ ख़ुदा जी ज़ात जो कसम अबू अम्मा दुआ करई तवजो कर तरफ बेड़ा ही पार करे छॾई वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला
वालिदैया व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा वला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरुहुमा वकुल लहुमा قولا كريما واخفض لهما جناح الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا. दादा सुभान अल्लाह चौना हेले बूढ़े ने जो कुरान जो न गुनाला तो सही जो तू जो एडे नजर लगी भैया हे यार तई सब मोड़ जा साथी तई कुरान तोड़ जो साथी तई हित भी गड कब्र में भी गड महशर में भी गड जन्नत में भी गड सब बेवफा तई कुरान वफादार सब जुदा तई कुरान गड तई सब बेवफा तई मदीने जो वीर वफादार मौलवी वफादार न मुल्ला वफादार न ये दुनिया के अंदर हर को दो दो वफादार पर मदीने जो वीर वफादार दुनिया में भी वफादार कब्र में भी वफादार महशर के मैदान में भी वफादार जन्नत में भी मोहम्मद वफादार मिठे मोहम्मद का मदीक जो वफादार को नहीं काजे करे मेरा जवारी रात वो जो मिठो मोहम्मद न्याबो खणी आई केड़ो न्याबो सोना न्याबो देन चवेन अबे अम्मा जो अदब कयो 3 नंबर में अल्लाह आलिम चवेंदा आलिम जो अदब कदो आलिम आलिम नबी से फरमाया आलिम मां मोहम्मद जे कोड़ी जा वार तुर आलिम मां मोहम्मद जे कोड़ी जा वार हुजूर फरमाया सल्लल्लाहु सब तो सल्लल्लाहु अब हेरे ॾिसो न अब मां वाइस गा सब थी वञो इन कुरान जी इज्जत न थींदी सियाणा अचन भला उथी भी कुरान जे वाइस खे जो ख़राब कयूं ईंदा हिते ज़ियारत थींदी न ऊंदा या न बिजली वई आहे अल्लाह जी बिजली अड़ी है जो परे को कारो भी भूरो तो निकाले सुभान अल्लाह नथा चओ वो तो मुझा सोना आलिम जी इज्जत कयो कुन आलिमन औ मुतालिमन औ सामिया सब आलिम थी वञो आलिम न थिया हो त तालिब थी वञो तालिब पान फरमाए जे तालिब भी न थिया हो त आलिमन सां मुहब्बत आलिमन जी कचहरी में वञो अल्लाह अल्लाह फरमायो चौथे नंबर में औ मुहिब हाय आलिमन सां मोहब्बत कर हेले तवज्जो कर खुदा जी ज़ात जो कसम आलिम जनी थ कायदा जनी थ हेले तवज्जो कर न कुरान पाक जो ख्याल कर ओ मुसलमानों कलमे वारो तवज्जो कर खुदा जी ज़ात जो कसम आलिम वले शान ईमान वारा हन हाय आबिद जी इबादत आलिम जी निंड मदीने जे वीर फरमायो आबिद जी इबादत का वधीक मां अल्लाह के आलिम जी निंड प्यारी थव और आदा चो सुभान अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये आलिम थियो आलिम न थियो तालिब न थियो तो सामिया थियो आलिम सां मोहब्बत कयो आलिम जी कचहरी में वञो आलिम अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जा वारिस हन आलिम नबियन जा वारिस हन ओ दोस्तों आलिम आलिम हुजूर फरमाए अल मरो मा मन अहब्बहु कमा क़ाल पान फरमायो जंजी जैसा मोहब्बत हुंदी उन सां गॾु होंदो क़यामत जे ॾिहाड़े अवां असां उथूं ऐं असां आलिमन सां गॾु हुजऊं शहीद अल्लामा ख़ालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहु सां गॾु हुजऊं त पोइ असांजा बेड़ा पार आहिनि या न आहिनि ॻाल्हायो अरे बेनज़ीर साहब जो खून जो कर्ज लही वयो 75 साल गुज़री विया बेनज़ीर साहब 2007 में हाणे 2024 हर 5 साल इलेक्शन तहां बेनज़ीर साहब जो भी कर्ज लाहे छॾियो तहां भुट्टे साहब जो भी कर्ज लाहे छॾियो हाणे कर्ज तव हेरे नमूने ॾिसो हाणे तहां असांजे मथां कर्ज आ
हाणे कर्ज उन माण्हू जो कर्ज जेको जेको हिन मज़लूम अवाम जे लाइ, जेको ग़रीबन हमदर्दन जे लाइ, जेको हॾ ॾोखी हो, जेको शहीद मस्जिद, शहीद इस्लाम, शहीद जमीयत, हेॾे शहीद सिंध अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद नव्वर अल्लाह मरकद हो। खुदा जी ज़ात जो कसम, हाणे उन जे खून जो तव्हांजे मथां कर्ज़ा 8 फरवरी ते किताब ते ठपो हणी करे तव्हां शहीद ख़ालिद महमूद जो कर्ज़ लाहियो। हाय शहीद जो बच्चा जानशीन शहीद इस्लाम अल्लामा नासिर ख़ालिद महमूद सुमरो एने 196 ते बीठो आहे। आलिम शहीद ख़ालिद महमूद जे खून जो कर्ज़ लाइ 8 फरवरी ते शहीद जे पुटड़े, शहीद जे बचड़े बीठो आहे। तो जे एने 196 ते किताब ते ठपो हणी करे अल्लामा नासिर महमूद खे कामयाब कयो। ऐं जेको आहे एने 196 ते चो 8 फरवरी ते चो किताब ते ठपो हणी करे चो किताब खे कामयाब कंदासीं। एने 196 ते शहीद जानशीन शहीद इस्लाम अल्लामा नासिर ख़ालिद महमूद साहब एने 196 ते बीठा ऐं PS 15 ते मीर हमायून खान सॼो इतिहादिया आलिम जो इतिहादिया ऐं उन जो शींहं ते ठपो हणो। सुभान अल्लाह। नारे तकबीर। आया 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 अल्लामा नासिर महमूद सुमरो, अल्लामा नासिर महमूद सुमरो, मीर हमायूं खान, मीर हमायूं खान। नारे तकबीर। अल्लामा राशिद महमूद सुमरो। आया 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 मीर हमायूं खान, मीर हमायूं खान। अल्लामा नासिर महमूद सुमरो, अल्लामा राशिद महमूद सुमरो। नारे तकबीर। तकलीफ नारे तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा। माशाअल्लाह। दोस्त सुकूना दां इंशाअल्लाह शहीद अल्लामा ख़ालिद महमूद सुमरो साजा अल्लामा नासिर साहब स्टेज ते मौजूद हैं। सब सुकूना दां हो उनके रस्ते जो कायदीन के रस्तो जो माशाअल्लाह। ॾाढा जवाब ॾियो। आया आया केर आया 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 अमीर मोहतरम हजरत कायदे लारकाना शहीद इस्लाम जा जानशीन वो भी बचड़ा हजरत अल्लामा नासिर ख़ालिद महमूद साहब जलो या फरोग है। मां तव्हांखे अर्ज़ थो कयां त एने 196 ते ऐं PS 15 ते हुन शींहं ते ठपो हणो, हुन किताब ते ठपो हणी करे चो इंशाअल्लाह किताब खे कामयाब कंदासीं। अबा कामयाब कंदो, अबा कामयाब अबा वेही रहो हिकिड़ी मां ॻाल्हि आख़िरी कयां पंहिंजे क़ाइद जे साम्हूं। वियो अबा ॿुधो ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि। अबा मां तव्हां खां पुछां थो मूंखे जवाब ॾियो। मां तव्हां खां पुछां थो जवाब ॾियो। अॻे वोट जा पैसा घणा मिलंदा? अॻे वोट जा 3000 वरी पोइ 5 वरी हाणे 10 क्या अथनि। थोरो तवजो त कयो यार। मूंॾे त ॾिसो हेॾे त ॾिसो माशाअल्लाह। हेठि वेहो न। अल्लामा नासिर महमूद सुमरो, मीर हमायूं खान, मीर हमायूं खान। मौलाना मोहम्मद सिद्दीक मुवारी। हाणे तव्हां क़ाइदे जो चवणो अथव वेही रहो। हाणे वेही रहो पंहिंजा ते जेके बीठा वेही रहो, जेके कुर्सियुनि ते वेठा हुजो। कुर्सियुनि वारा कुर्सियुनि ते वेहो, कुर्सियुनि वारा कुर्सियुनि ते वेहो। हेॾो वेही रहो जज़ाकुमुल्लाह। वेही रहो। अल्लाह बरकत करे तव्हांखे, अल्लाह बरकत करे तव्हांखे। थोरो मुंहिंजी अर्ज़ खे ॿुधो। ओ दोस्तो तव्हांजे
असांजे हिन इलाइक़े में अबा जज साहब हिकिड़ी मुंहिंजी आम ॻाल्हि ॿुधो ॿुधो जज साहब अल्लाह न करे कंहिं माण्हूअ जो फ़ैसिलो जज ते वञे ऐं जज 5,000 या 10,000 वठी फ़ैसिलो ग़लति करे त उनखे तव्हां सभु छा चवंदो त बाबा ज़ालिमान अबा छा चवंदव अबा ज़ालिमान अबा ॿुधो चईं जज हो पैसा वठी फिरी वियो जज इंसाफ़ जो फ़ैसिलो न कयईं तव्हां जज खे सॼी उमिरि पिया ॻाल्हाईंदा हो घटि वधि मुंहिंजा लफ़्ज़ ॿुधो छोकिरा वेही रहो अकुल सकोट वेही रहो छोकिरा सभु वेही रहो इजलिस बैठ जाओ अकुल सिखो हितां रज़ा करे छा जे लाइ आयो फोटू कढण लाइ वेही रहो हिकिड़ी ॻाल्हि अहम बसि तव्हांजी मर्ज़ी आहे मञो या न मञो अल्लाह जी नथा मञो क़ुरान जी नथा मञो नबीअ जी नथा मञो चई माण्हू था चवनि मौलवी खे भउ न आहे अल्लाह जो भउ मौलवी खे न आहे अरे तूं कूड़ो आहे तूं काथे आहे अल्लाह सचो आहे वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला अल्लाह तो फरमाए मूंखां वधीक केरु आहे जो सचो ॻाल्हाए मां 2 कलाक वाइस कयो आहे यकी बसि लफ़्ज़ आख़िरी अथव थोरो तवजो कर अल्लाह तो चए त मूंखां टिजण वारा मुंहिंजा आलिम आहिनि अल्लाह छा थो चए मूंखां टिजण वारा मुंहिंजा आलिम आहिनि अबा जेको टिजंदो उहो इंसाफ़ कंदो न जेको टिजंदो ई न त उहो त ग़रीब जा माल खाई वेंदो न आलिमनि खे भउ आहे जज 10,000 वठी फ़ैसिलो ग़लति करे तव्हां हुनखे चओ था ज़ालिम आहे ॻाल्हि ॿुध तोखे बि त 5 साल खां पोइ हिकिड़ो कलाक जज थियण जो रब मौक़ो ॾेई थो जज ॾियण जो मौक़ो ॾेई थो तूं बि जज आहे फ़ैसिलो कर 8 फरवरी ते तूं जज आहे तूं फ़ैसिलो कंदे तूं शाहिदी ॾींदे वला तख्तुमु शहादा इन अल्लाह यामुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा अमानत वारनि जे हवाले कयो पोइ तूं शाहिदी ॾींदे पोइ तूं जज आहे तूं फ़ैसिलो कंदे 5 सालनि जो फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे 5 सालनि जो फ़ैसिले जे लाइ तोखे ठपो ॾींदा त जज साहब फतवा ॾे त मुंहिंजे वोट जो हक़दार सही केरु आहे जिन 75 साल तुंहिंजो माल 15 साल तुंहिंजो माल लुटो खाधो पीतो पेट भरियो अॼु आलिम तुंहिंजे दर ते आया अथई अॼु शहीद ख़ालिद महमूद जो वो भी पुटु है शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद नफ़र अल्लाह मरकज़ हो सिंध जे हर मोड़ ते हिन सिंधी माण्हुनि जे लाइ पाण पतोड़ियो जॾहिं इस्लामाबाद मां 5 साल सेनेटर थी निकितो रुपए जी करप्शन साबित न थी हनी हंध कयो साबित करे न सघिया जीअं बैग खयूं वियो हो उहा कपिड़े जी बैग मोटायूं आयो उन जा पुट बि ईअं ठही ख़ुदा जो कसम आहे मोॾनि में ॾिठे तो ॾिठो ॾींहंनि में बरसातनि में मुंहिंजे शहीद जा बचड़ा हिन गोॾनि ताईं पाणीअ जे अंदरि गालीअ जे अंदरि ग़रीबनि मिस्कीननि जे लाइ ईअं न त हरूभरू जमियत वारा हुजनि हरूभरू देवबंदी हुजनि हरूभरू वहाबी हुजनि न मज़लूम शियो हो उनजी मदद कयो मज़लूम बरेलवी हो उनजी मदद कयो मज़लूम वाणियो हो वागली हो मुझे शहीद जे बचड़े अल्लामा नासिर महमूद जिन पंहिंजे घर में रहे करे 50,000 खानदान खे रोटी मानी खाराई बरसात जारे हालनि में ग़रीबनि खे अच्छा ठाराए ॾिनो को न सेनेटर न वज़ीर न को उहिदो ग़रीब जा पुट रहा आलिम समूरे जा पुट रहा अबे ॾाॾे जी मिल्कियत तोखां मूंखां वञी मुखैर हज़रात खां वठी करे तुंहिंजे लाइ अल्लामा शहीद जो बचड़ो अल्लामा नासिर महमूद वञी मुंहिंजा मारवाड़ा मुंहिंजा सिंध जा मुंहिंजा ग़रीब मुंहिंजा मिस्किन ॿुॾी विया मुंहिंजा घर लोही विया राति जो मौलाना तुंहिंजे दर ते अची करे हुन ग़रीबनि तुंहिंजी ख़िदमत कई आहे अॼु वोट जो ॾिहाड़ो आहे 8 फरवरी ते हुननि तुंहिंजी ख़िदमत न कई हे तुंहिंजी ख़िदमत लाइ ख़िदमत जो मौक़ो ॾियो 8 फरवरी ते असांजे इतिहादी वीर हुमायूं ख़ान जो निशान शींहुं आहे मुंहिंजे शहीद
शहीद जो बच्चे जानशीन इस्लाम अल्लामा नासिर महमूद जेको हक ही सच हर दिल अज़ीज़ मानू हमदर्द हर देखी गरीबन मिस्किन जो वफादार तहां सासा जेको कोई भी फर्क न करण वारो गरीब अचे मजलूम अचे शीउ अचे बेरवी अचे उन जे दर ते वञ इहो न पुछंदा त शीउ आहे बेरवी आहे देवबंदी आहे वहाबी आहे देवबंदी आहे काफ़िर आहे केरु न गरीब आहे मजलूम आहे मदद कंदासीं हिन वटि बिना तफ़रीक़ मदद करणा अॼु तुंहिंजे दर ते आया आहिनि अॼु वाइदो कर 8 फरवरी ते मां 5 सालनि जे लाइ जज थी हक़ जो फ़ैसिलो ॾींदुसि उलमा जे इत्तेहादी ऐं पंहिंजे आलिम शहीद इस्लाम जे मथे अल्लामा नासिर महमूद जो इंतखाबी निशान किताब है हर हमेशा किताब कम ईंदो स्कूल वञ भी किताब मस्जिद वञ भी किताब कुरान खत लिखे भी किताब हे किताब ज़ालिकल किताब में कोई शक ही ना है इन किताब ने ॿिया किताब भी आया तो इंशाअल्लाह फरवरी ते ठपे ते ठपो जमीयत उलमा इस्लाम जिंदगी बाकी मुलाकात बाकी